बोली मुंहिंजी मोमो बोली मुंहिंजी बांभिड़ियाणी अला ओ नया कान कटियाणी अला बोली मुंहिंजी है लुढ़ंदी आयसि लहरुनि विच में ओ लुढ़ंदी आयसि ऐं लहरुनि विच में ओ सैयद थी दुम साणी अला ओ नया कान कचाणी अला बोली मुंहिंजी ओ अला। असां हिन वक़्तु दादू रोड ते मलक कॉलोनी में साईं वज़ीर फराद सोलंकी साहब वटि वेठा आहियूं। साईं वज़ीर फराद सिंधी अदबी संगत सिगा पाण उनजो मेंबर, पाण शाइर, उस्ताद, समाज सुधारक। ही साईं जो सॼो घर ॿुॾी रहियो आहे जेको मां ॾिसी रहिया उहो म्यूनिसिपल जी नाअहरी जे करे। साईं वज़ीर ॿियो हाल वाल तव्हांजो हीउ घर ॿुॾे थो पियो। हाणे आउं तव्हांखे मुबारक ॾियां, तव्हां माना आउं छा ॻाल्हायां, तव्हां इहो त ॿुधायो हिन सॼी सूरत हाल में छा कजे। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, घूरियूं बुतारनि सी खिलियो खीर पीअनि, मोसी मोकिरिन घोराई में बाल कया। ही असांजे हुकुमरान जो ॾिनल तोहफ़ो आहे जेको अखियुनि सां मां क़बूल कयां पियो। ही उहो तोहफ़ो आहे जंहिंमें सॼो पाड़ो सॼी मलक कॉलोनी मुस्तफ़ीद थिए पई ऐं कंहिंखे मयार ॾियां कंहिं ते ॾोह ॾियां। हिते सभिनी जा पेर गप में भरियल आहिनि ऐं म्यूनिसिपल खे चवां थो, उहे चवनि था त हीअ पब्लिक हेल्थ वारनि जो मसइलो आहे, उन्हनि जूं मशीनूं नाकारा आहिनि ऐं वॾियूं पावरफुल जेके पावरफुल मशीनूं उहे बंदि लॻियूं पियूं आहिनि। उहे पावरफुल मशीनूं हलनि कोन थियूं, खूह भरिया पिया आहिनि ऐं इहो सॼो पब्लिक हेल्थ जो क़सूरु आहे। वरी पब्लिक हेल्थ वारनि ॾे वञा थो, उहे चवनि था त साईं म्यूनिसिपल वारा घाटी खणनि कोन था, पाणी असां ताईं पुॼे कोन थो। हाणे बरसाति खे 8-10 ॾींहं थी विया, आई बि गुज़री बि वई, वरी मथां 17 तारीख़ वरी हिकिड़ो ॿियो नओं बरसातुनि जो सिलसिलो शुरू थिए पियो। उन कंडीशन में असांजी हीअ कंडीशन ही सूरत हाल कहिड़ी बीहंदी, तो इन कयूं उन्हनि चयो असांजो TMO जेको आहे उहो कोन्हे को ऐं उहो मुअतल थियल आहे या लही वियो आहे ऐं उन खां पोइ हींअर पघारूं मुलाज़िमनि जूं बि असां कोन ॾेई सघिया आहियूं। ऐं मूंखे म्यूनिसिपल 3 ॾींहं पाणी कढण लाइ मशीन ॾिनी, पर 3 ॾींहंनि खां पोइ उहे वापसि मशीनूं खणी विया। वरी प्राइवेट हिकिड़ो नंढिड़ो मोटर हथु कयो अथमि जेको डेली 2 कलाक 3 कलाक लाइट आहे इहो पाणी कढंदो आहे। जेको कढां थो पाणी शाम जो वरी उहो खूह चढ़ी था वञनि, वरी वापसि उहो पाणी मोटी थो अचे। ईअं मूंखे 8 ॾींहं थी विया। तव्हां कंहिंखे ॾियूं, हिते हर को ऑफिसर सियासी बुनियादनि ते मुक़ररु थियल आहे ऐं उहो उन्हनि जो दाख़िलो आहे जेको सियासी बुनियादनि ते ऑफिसर मुक़ररु थियो वञे, तरनि जे पाणीअ हवाले कयो वञे। हाणे उते असां कंहिंखे तव्हां ॾियूं ऐं मुख़्तलिफ़ टीमूं बि जुड़ियूं पियूं। मां कंहिं सियासी पार्टीअ जो बि नालो न खणंदुसि, न कंहिं सियासी लीडर जो नालो खणंदुसि, छो जो इहा सॼी सिंध खे ख़बर आहे, इहा सॼे मोरे खे ख़बर आहे त केरु हितां जा हुकुमरान आहिनि ऐं केरु थो करप्शन करे ऐं केरु थो मोरे खे गटरनि जे पाणीअ जो तोहफ़ो ॾिए। हिते लायर बि आहिनि, हिते कानूनदान बि वेठा आहिनि, हिते जुडिशरी बि आहे, हिते चीफ जस्टिस बि आहे, हिते हुकुमरान बि आहिनि। सभिनी खे इहा मीडिया ॾिसजे पई त असांजे मोरे जी कहिड़ी सूरत हाल आहे। मथां इलेक्शन बि अचे पई, इहे गटरनि जो पाणी आरज़ी थो रहे, तव्हांखे हिरासां नफ़्सियाती तौर ते हिरासा करण जो ही ख़ूबसूरत अमल हिननि दोस्तनि मूंखे गिफ्ट में ॾिनो आहे मुंहिंजे अखियुनि ते। ऐं मां कंहिंखे अपील कयां, कंहिंखे चवां हल इन जो इहो आहे, इहा वॾी स्कीम आहे। हेठां वारी इलाइक़नि ते डिस्पोज़ल मशीन जी हिकिड़ी वधीक ज़रूरत आहे, डिस्पोज़ल स्टेशन जी जेका नथी लॻी सघे मलक कॉलोनी में। हेठां वारो इलाइक़ो आहे मुसलसल 10-15 सालनि खां ही असां सां मसालो लाॻापियल आहे। अच्छा, उन खां पोइ
सीअट डिस्पोज़ल जेकी आहे उन में 2 मशीनूं हलनि थियूं त 3 बंदि पियूं आहिनि ऐं केॾीमहिल लाइट जो बोरान आहे वरी डिस्पोज़ल वारा चवनि था त लाइट जी लोड शेडिंग आहे इन करे असांजी मशीनूं बंदि आहिनि। इन जो हल इहो आहे या त मूंखे हिते चेंबर हणाए ॾेई वञो या वरी हीउ रस्तो मथे करे ॾियो ऐं हिन पाणीअ खे रोकियो वञे जेको ओवरफ्लो थिए थो पोइ हिते जेको आहे हिकिड़ो चेंबर लॻे जेको पाणी अचे त उनखे असां ब्रेक कयूं। हंगामी बुनियादनि ते इहो ई करे सघिजे थो पर इहो असांजी इंतिज़ामिया जे अलाए बस खां ॿाहिरि आहे अलाए छा। बाक़ी अदा मां न कंहिंजे ख़िलाफ़ु आहियां, मां हिकिड़ो अदीब उस्ताद शाइर समाज सुधारक मूं त सॼी उमिरि ज़हननि जी परवरिश कई आहे ऐं अॻिते बि कंदो रहंदुसि। हीअ आर्ज़ी तौरु तकलीफ़ूं आहिनि पर जेसिताईं हलंदियूं इहे तकलीफ़ूं तेसिताईं